नाज़रीन हाणे हलूं था इलाक़ाई ख़बरुनि जी तरफ़। पीर वसण भरसा ॻोठ मोहिब अली शहर ऐं रहीम खान शहर जे रहवासियुनि राशन, टेंट ऐं गरम कपड़ा न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फहद अली सोलंगी मूजिब उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि अमीर अली शहर, लाल ॾिनो, खलील अहमद, रियाज़ हुसैन शहर ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त 4 महीननि खां वठी NGOs ऐं UC हुसैन बख्श दस्ती जे चेयरमैन तरफ़ां का बि माली सहायता न कई वई आहे। हुननि DC खैरपुर ऐं AC मीरवाह खे अपील कई त खेनि राशन ऐं ॿियो सामान ॾेई संदन परेशानियूं ख़त्म कयूं वञनि। बुकेरा शरीफ़ वेझो ॻोठ हाजी मोहम्मद सिद्दीक़ बलोच फार्म ते ज़रई ज़मीन जे तकरार तां धुरियूं आमो साम्हूं अची वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद अली सोलंगी मूजिब बुकेरा शरीफ़ प्रेस क्लब ते अज़ीज़ बलोच ऐं अब्दुल लतीफ़ बलोच प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॻोठ हाजी मोहम्मद सिद्दीक़ बलोच फार्म ते संदन 327 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिंजा खाता संदसि ऐं सोटनि जे नाले थियल आहिनि। हुननि चयो त संदन रिहाइश कराची में आहे। अॼु पंहिंजी ज़रई फार्म ते ज़मीन जी माप कराइण लाइ पहुतासीं त सांगड़ सां तालुक़ रखंदड़ बासर शेर मोहम्मद उर्फ़ शेरी बलोच ऐं अब्दुल मालिक बलोच जे हथियारबंद माण्हुनि मथनि फायरिंग करे ॾिनी। भर पासे जे ॻोठनि जा माण्हू वॾी तादाद में पहुची विया, जंहिंजी मदद सां फायरिंग कंदड़ 2 हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया। हिकु शख़्स खे इलाइक़े वासियुनि जी मदद सां पकड़े वरितो। हुननि IG सिंध ऐं SSP टंडो अलाहयार खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। बुलड़ी शाह करीम वेझो ॻोठ कपूर मोरीअ जे रहवासियुनि सिम नाले जी मोरीअ जी तामीर लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर राजा करीम कल्होड़ो मूजिब रशीद, अज़हर मल्हा ऐं धणी बख्श सठियो जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त गुज़िरियल 15 ॾींहनि खां सिम नाले जी मोरी टुटी वई आहे। ॻोठाणनि समेत स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जो अचण वञण बि ख़तरे खां ख़ाली नाहे। मैयत खे दफ़नाइण बि वॾो मसइलो बणियल आहे। ॻोठाणनि तक जे चूंडियल नुमाइंदनि समेत वस वारनि खां मुतालबो कयो त 4 ॻोठनि जे माण्हुनि जी अच वञ जी सहूलियत लाइ सिम नाले जी टुटल मोरीअ जी नई सिर तामीर कई वञे। शेदादपुर में पाक फ़ौज सां यकजहतीअ जो इज़हार कंदे पाक सिविल सोल्जर ऑर्गेनाइज़ेशन सांगड़ तरफ़ां रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पंवर मूजिब ज़िले सदर ग़ुलाम अब्बास बलोच, मोहम्मद बख्श सुरियो, यार मोहम्मद डाहिरी, शौकत मलिक ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में अली चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैलीअ खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त पाक फ़ौज ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ मुल्क जा ख़ैरख़्वाह नाहिनि। पाक फ़ौज मुल्क जो मज़बूत इदारो आहे। असांखे पंहिंजी पाक फ़ौज ते फ़ख्रु आहे। मीरपुर माथेरो में सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल कराईंदड़ AC ख़िलाफ़ संदसि आफ़ीस अॻियां सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां एहतजाज कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छॼण मूजिब सैयद अशरफ शाह, मुश्ताक शाही लगारी, अज़ीम सियाल ऐं ॿियनि चयो त AC मीरपुर माथेरो अहमद कोर्ट जे हुकुम बावजूद इनक्रोचमेंट ख़त्म नथो कराए ऐं उन ख़िलाफ़ थींदड़ एहतजाज रिकॉर्ड कंदड़ सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल पियो कराए। हुननि चयो त खेसि फ़ौरी तौरु हटायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। लालू रैंक में ख़ासि खेली पाड़े जे रहवासी मिस्कीन पोरियत अली बख्श थहीम पारां ज़हरीली दवा खाई ख़ुदकशी करण वारे मामले नओं रुख़ इख्तियार करे वरितो। SS न्यूज़ जे रिपोर्टर बदरुद्दीन मुग़ैरी मूजिब उन सिलसिले में ख़ुदकुशी कंदड़ पोरियत जे घरवारी मसमात नाहिद ख़ातून मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो त संदन बिरादरीअ जो बाअसर शख़्स मीर मोहम्मद उर्फ़ मीरल थहीम गुज़िरियल केतिरे ई अरसे खां नाजाइज़ लाॻापा रखण लाइ ज़ोर भरींदो हुयो, जंहिंजी दाह हुन पंहिंजे मुड़ुस खे ऐं बिरादरीअ वारनि खे पिणु ॾिनी हुई। हुन ॿुधायो त काल्ह हू संदन घर काहे पियो ऐं पिस्टल ॾेखारे ज़बरदस्ती करण जी कोशिश कई। रड़ियुनि ते हू भॼी वियो। मामले जी ख़बर पवण ते संदसि मुड़ुस ज़हनी दबाव बर्दाश्त न करे सघियो। हुन ज़हरीली दवा पी ख़ुदकशी करे छॾी। फ़ौती नौजवान जी बेवाह आला इख़्तियारनि खे अपील कंदे चयो त साणसि थियल नाहक जो इंसाफ़ कयो वञे।